नाज़रीन, खैरपुर में शाह हुसैन बाईपास भरिसां पुलिस मुक़ाबले दौरान हिकु ॾोहारी खे ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार करण जी दावा कई आहे। उन हवाले सां वधीक तफ़सील मालूम करे रहिया आहियूं मीना टीवी न्यूज़ जे रिपोर्टर वकार मंगी खान। जी वकार, वधीक छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, खैरपुर शाह हुसैन बाईपास भरिसां पुलिस ऐं ॾोहारियुनि विच में मुक़ाबलो थी पियो आहे। मुक़ाबले जे दौरान हिकु ॾोहारी जेको आहे लालू शाहाणी ज़ख़्मी हालत में पुलिस गिरफ़्तार करे वरितो आहे, जॾहिं त संदसि कब्ज़े मां मोटरसाइकिल ऐं हिक राइफल हथ कई वई आहे। जॾहिं त मुक़ाबले जे दौरान टे ॾोहारी फरार थियण में कामयाब थिया आहिनि। एएसपी सिटी रहमत इक़बाल ॿुधाए त गश्त जे दौरान शाह हुसैन थाणे जे भरिसां जेको आहे गश्त जे दौरान ॾोहारियुनि पुलिस खे ॾिसी मथनि फायरिंग कई ऐं मुक़ाबलो थी वियो, जंहिं जे दौरान हिकु ॾोहारी ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार थियो। जेको ज़ख़्मी ॾोहारी गिरफ़्तार थियो आहे उन जे मथां खैरपुर जे मुख़्तलिफ़ थाणनि में 7 खां वधीक क़तल, अगवा ऐं पुलिस मुक़ाबले जा केस दाख़िल थियल आहिनि ऐं उहो हिकिड़ी ख़ौफ़ जी अलामत बणियल हो जंहिंखे गिरफ़्तार कयो वियो आहे। जी वकार, मां जी महिरबानी।